बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़ुक़राही रंग सां गॾु मां आहियां तव्हांजो दोस्त रहीम। दोस्तों, उम्मीद कयूं था कि तव्हां सेहतयाब हूंदव ऐं दुआ कयूं था ख़ालिक़ अकबर तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। दोस्तों, पंहिंजी कोशिशि रही आहे कि दुनिया जे रंगनि मां हिकु रंग फ़ुक़राही रंग खणी करे तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश कजे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे कि हिन पंहिंजे फ़ुक़राही रंग खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा, नोटिफिकेशन खे ऑल कंदा, जीअं तव्हांखे फ़ुक़राही रंग तव्हां वटि जल्द पुॼी सघे। दोस्तों, असां पंहिंजी महिनत जो तव्हां खां कोई पैसे ॾोकड़ जो मुआवज़ो कोन कंदा आहियूं। बहरहाल तव्हांजी मोहबत जो मुआवज़ो अगरि असांखे मिले, पंहिंजे क़ीमती वक़्त मां 5 मिंटनि जो वक़्तु अगरि हिन फ़ुक़राही रंग खे ॾींदव त तव्हांजी वॾी महिरबानी। दुनिया जा रंग इंशा अल्लाह खणी करे तव्हांजे साम्हूं थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त रहीम खे दुआउनि में यादि रखिजो। ख़ुदा हाफ़िज़।